कुछ हली आया कुछ रहिजी विया बाक़ी हर दिल में यादुनि जी कसर आ बाक़ी जॾहिं के पखीअ खे उॾामी पंहिंजे मुल्क सां ॿिए मुल्क अचणो पियो हो जॾहिं केरु पंहिंजी जड़ुनि सां टुटी पतनि वांगुरु बिखरियो हो त उहो हिकिड़ो एहसासु हो मां उन शब्दनि खे पंक्ति में पिरोयो आहे ऐं मां उमेद थी कयां कि एहसास जो आहे इन एहसास खे तव्हां बि महसूसु कंदो। ॻाल्हि सिंध जे पार्टीशन जी आहे। कुछ हली आया कुछ रहिजी विया बाक़ी कुछ हली आया कुछ रहिजी विया बाक़ी हर दिल में यादुनि जी कसर आ बाक़ी हर दिल में यादुनि जी कसर आ बाक़ी छो त आज़ादी जे हेॾे लंबे सफ़र खां पोइ बि असीं ॿ भागनि में विभाजित आहियूं छो त असांजा पंहिंजा होॾे रहिजी विया त अचो उन्हनि खे बि पंहिंजे दिलि सां जोड़ियूं त मुंहिंजी हिकु उमेद आहे कॾहिं त असीं गॾिजी खायूं कॾहिं त असीं गॾिजी ॻायूं हीअ जो नफ़रत जी लकीर आहे हुनखे मोहबत जी रबड़ सां मिटाइणो आहे इहा जो नफ़रत जी लकीर आहे हुनखे मोहबत जी रबड़ सां मिटाइणो आहे वक़्तु कॾहिं बि हिकु न रहणो आहे वक़्तु कॾहिं बि हिकु न रहणो आहे चंड वेंदो आहे ऐं सूरज खे अचणो आहे असांखे जतन करणो पवंदो आहे असांखे जतन करणो पवंदो आहे त पार्टीशन जे वक़्तु असांखे हिंसा जो बि सामनो करणो पियो हो जंहिंमें असांजी न्याणियुनि बि पंहिंजी जान ॾेई करे हिन हवन कुंड में पाण खे स्वाहा कयो हो त हुन जे लाइ मां चवंदसि कि पल पल जो मेलो आहे पल पल जी ख़ुशी आहे पल पल जो मेलो आहे पल भर जी ख़ुशी आहे पल भर जी ज़िंदगी आहे पल भर जी हस्ती आहे कॾहिं ही पल गुज़री वेंदो कॾहिं ही पल गुज़री वेंदो कॾहिं ही पल मुकरी वेंदो न तोखे ख़बर आहे न मूंखे ख़बर आहे त असांखे दिलि सां दिलि मिलाइणो आहे हाल खे हाल ॿुधाइणो आहे दिलि सां दिलि मिलाइणो आहे हाल खे हाल ॿुधाइणो आहे कुझु हुननि जी ॿुधणी आहे कुझु असांखे चइणो आहे कुझु हुननि जी ॿुधणी आहे कुझु असांखे चइणो आहे इहे ई मुंहिंजी अर्ज़ु आहे बाक़ी हीअ न्याणियुनि जी उमेद आहे बाक़ी छो त न्याणियुनि खे बि ॾाढा दुख सहणा पिया हुआ हुते ऐं न्याणियुनि जे लाइ ई पाण हिते बि अची विया हुआसीं ऐं पंहिंजो सभु बिखरजी करे ऐं मुल्कनि में वसी वियासीं त बसि लास्ट में मुंहिंजी इहा जो पंक्तियूं आहिनि मां चवणु चाहींदसि तव्हांजे अॻियां रखणु चाहींदसि कि कुझु हली आया कुझु रहिजी विया बाक़ी हर दिल में यादुनि जी कसर आ बाक़ी ओ पखी कॾहिं त मूंखे पंहिंजे माण्हुनि जी ख़बर ॾे ओ पखी कॾहिं त मूंखे पंहिंजे माण्हुनि जी ख़बर ॾे कीअं त खिलनि थोरो पर उदासी आ बाक़ी कीअं त खिलनि थोरो पर उदासी आ बाक़ी हलो त कॾहिं असीं बि ॾिसूं नज़ारो सिंध जो हलो त कॾहिं असीं बि ॾिसूं नज़ारो सिंध जो चंद्रा जे दिलि में इहा कसर आहे धन्यवाद ऐं सच में मतिलबु हिकिड़ी कसर मुंहिंजे दिलि में आहे कि छो न असीं सभई सिंधी मिली करे हिन सिंध खे ई हिंदुस्तान में खणी अचूं ऐं असां सभु गॾिजी रहूं ऐं स्वागत आहे तव्हां सभिनीनि जो कवि असांजे विच में आया आहिनि ॿाहिरां उन जो मां तहे दिलि सां स्वागत थी कयां ऐं सच ॻाल्हि त इहा ई आहे कि फर्स्ट टाइम इन यूपी में इहो कार्यक्रम सिंधी कवि सम्मेलन आयोजित कयो वियो आहे ऐं असांजे मथुरा जी जनरल पंचायत खे मां कोटि कोटि नमन थी कयां ऐं यूपी एकेडमी जे डिबेटर अभिषेक कुमार अखिल के भी धन्यवाद। और इसका जो आयोजन किया गया जो आयोजक है किशोर स्टारी जी मीडिया प्रभारी उनका बहुत बहुत धन्यवाद। ऐं सच ॿुधाइण त मां कविताऊं लिखण मुंहिंजी भले हिकु हॉबी आहे त उन्ही चयो कि भई मथुरा मां बि हिकु ॼणो हुजणु खपजे ऐं कवि जी लिस्ट में त
त मां आहियां त नंढी हिकिड़ी तव्हांजी कवि वधीक मूंखे न ईंदो आहे, तव्हां सभु हितां दिग्गज माण्हू आहियो। थैंक यू प्रिया वाछानी जी, तव्हां वरी धन्यवाद।